वॾेरो असांजे सिंधी कल्चर जो रहनुमा हो ऐं आउं सम्झां थो जहिड़े नमूने सां सिंध जो क्लासिकल वॾेरे कोस्तान जे माण्हुनि जी अॿोज माण्हुनि जी ख़िदमत कई इन मिसाल आउं सम्झां थो कोस्तान में कोन थो मिले। ऐं कोस्तान में जहिड़े नमूने सां हुनजी सखावत मशहूरु आहे सरदार साहिब जी, अहिड़ी सखावत कोस्तान जी तारीख़ में अॻु में ॾिसण में कोन थी अचे। ऐं जेतिरो माण्हुनि सां हुनजो कुर्ब हो, जेतिरो माण्हुनि सां हुनजो इंटरेक्शन हो, जहिड़े नमूने सां सिंध जी रिवायतुनि खे अॻिते हू खणी हलियो, कोस्तानी रिवायतूं हुजनि या कोस्तान खे छॾे करे रेस्ट ऑफ सिंध जूं रिवायतूं हुजनि, वॾेरे हुन में तमामु घणी ख़िदमत कई। कोस्तान जे मसइलनि खे हुन सिंध लेवल ते उजागर कयो। जॾहिं बि ज़रदारी साहिब सां हुनजी मुलाक़ात थी हूंदी सरदार साहिब जी, त हुन माण्हुनि जे मसइलनि ते ॻाल्हायो हूंदो। कोस्तान जो पाणीअ जो मसइलो हुजे, तइलीम जो मसइलो हुजे, हेल्थ जो मसइलो हुजे, रोड ऐं रस्तनि जो मसइलो हुजे, सरदार साहिब हमेशह उन्हनि मसइलनि खे ऐवान धड़नि ताईं पुॼायो। ऐं आउं सम्झां थो उन जा पोयां बि हाणे उन रिवायत खे अॻिते खणी हलंदा। जहिड़े नमूने सां हुन कोस्तान जे माण्हुनि जी मदद कई, जहिड़े नमूने सां कोस्तान जे माण्हुनि जो अॻुवाणो हुन जेका नौजवान नस्ल आहे, उन जा पोयां पुट, उन जा ॿाहिरि उन ॻाल्हि खे जेका हुनजी ॻाल्हि हुई, जेका ग़रीब जी ॻाल्हि हुई, जेका अॿो जी ॻाल्हि हुई, उनखे अॻियां खणी हलंदा।